सूबाई वज़ीर नासिर शाह सईद गनी चयो आहे त मुखालिफ़ धुर बजट में कटौती जी हिक बि रिथ जमा न कराई। पीटीआई वारनि खे रुगो ड्रामाबाज़ी ऐं शोबाज़ी करणी आहे। असेंबली में खट खणी अचण वारो अमल ख़ैर मुनासिब हो। नेब जो हुकूमती मुखालिफ़ धुर लाइ रवैयो धारदार आहे। कराची में सूबाई वज़ीर सईद गनी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो त असेंबली में हुकूमती बेंचुनि तां केर बि तकरीर करे थो त अपोज़िशन शोर मचाए थो। पीटीआई चवंदी हुई त रुगो MQM ऐवान खे डिस्टर्ब करे थी। इल्ज़ाम लगायो त नासिर शाह असांखे ॻाल्हियुनि सां लॻायो ऐं ऐवान में बजट मंज़ूर करायो वियो आहे। नासिर शाह चयो त इल्ज़ाम लगायो वियो त मेंबरनि खे असेंबली में दाख़िल थियण न ॾिनो वियो। इहो दुरुस्त नाहे। दुहिल ऐं शरनाइन सां असेंबली में अचण जी कोशिश थी त सिक्योरिटी एहलकारनि रोकियो। सिक्योरिटी एहलकारनि सां बदतमीज़ी कई वई। उहे आम माण्हू खे माण्हू नथा सम्झनि। सूबाई वज़ीर चयो त मुखालिफ़ धुर बजट में कटौती जी हिक बि रिथ पेश न कई। बजट में कराची जी स्कीमुनि लाइ 951 अरब रुपया रखिया विया आहिनि। उन्हनि जो मतिलबु हो बजट ते राज़ी हुआ, रुगो ॻाल्हियूं ऐं ड्रामो करणो हो। सूबाई वज़ीर चयो त पेट्रोल जे अघनि में मुसलसल इज़ाफ़ो थी रहियो आहे। असां ते सिंध कार्ड जा इल्ज़ाम लगाया पिया वञनि। असां ते इल्ज़ाम लगायो पियो वञे त कराची खे हिसो नथो ॾिनो वञे। असांखे जेका रक़म ॾिनी पई वञे उहा असांजो हक़ आहे। जेको असांजो हक़ आहे उहो असांखे न मिली रहियो आहे। वफ़ाक़ सिंध खे 80 खां 85 अरब रुपया घटि ॾिना आहिनि। हुन मौक़े ते सूबाई वज़ीर सईद गनी चयो त हलीम आदिल शेख ख़िलाफ़ कार्रवाई लाइ नेब कराची चेयरमैन नेब खे ख़त लिखियो आहे। जेकॾहिं हलीम आदिल शेख खे गिरफ़्तार न कयो वियो त इहा ॻाल्हि वाज़े थी वेंदी त नेब जो मयार अलॻि आहे। हुकूमती स्कैंडल्स ते नेब का बि कार्रवाई न करे रही आहे। हुन चयो त नेब रुगो मुखालिफ़नि ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं करे पई। नेब जो हुकूमती मुखालिफ़ धुर लाइ रवैयो धारदार आहे।